न्यूज़ मां ज़ुबैर खोड़ो मां सबाबड़ो हेडलाइंस बुलेटिन शुरुआत में शामिल कंदासीं। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ाऊं पेश कई। अवां ॿुधाई पिया इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़रियनि मूजिबि नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई आहे, जेका इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई। अवां खे अपडेट कयो पिया नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़रियनि मूजिबि नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जंहिं बाद इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। ज़रियनि मूजिबि नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते बि रही चुको आहे। अवां खे अपडेट कयो पिया नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़रियनि मूजिबि नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जेका इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। नैब चेयरमैन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नैब चेयरमैन पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात करण खां पोइ ॾिनी आहे। मुलाक़ात में हुन ज़िम्मेदारियूं जेके आहिनि अॻिते वधाइण खां माज़रत करे छॾी आहे। उन खां पोइ नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान जी जेका दरख़्वास्त आहे उहा वज़ीर आज़म क़बूल कई आहे ऐं संदसि इस्तीफ़ा जेका आहे उहा मंज़ूर कई वई आहे। अहिड़ी रीति नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जी गुलाम रसूल कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।